पी जा बटरी एकड़ो फरमान बरदार एकड़ो करे करे बेफरमानी भी करे ओ बा बेफरमानी करे पी उन के कत्ल तो कोन कंदो है ना उन के जे करे केरो अचे बटरी चंबा हाने तो पी बर्दाश्त न कंदो तोड़े जो फरमान बरदारी कोने से है ना खबर भी थस भई जुदारी गाल आ त पी के वो बच्चो वणंदो जो अबू उथे त पी पुट जुती खणी दे अबू उथे त मन पी भगो बिठो जे अगे तो बाबा कहीं से जरूरत आ इयो बच्चो अबे के वधी के वणंदो एकड़ो भला बियो पुठी दई पी के हले तो अग में हले तो हो शराई हुकुमत पी जे अगे में नालो पी जे आडो डाढिया न गालायो पी जे मतनगामी न वेयो पी वेठो आ त ता ये तकड़ में न वेयो पी बीठो आ त ता न वेयो ये हुकुम औलाद जे मतो लाजमन पर जे करे पुट ये नथो करे त पो भी पी के रहम उन जे दिल में आहे ना पी जे दिल में पो भी उन बच्चे ते का तकलीफ बर्दाश्त न कंदो हे त थोड़ो रहम दिनो थे औलाद जो पर असली रहम तो न रब वटा असल न वटा पी मां के तो रहम कोने जे तो रब जो बानन सा रहम आ पर बानो को जो वरी त सही नहीं कुछ त अचे नहीं बोड़ो तो देरी काने तने भिटाई रहमतुल्लाह अलैहि चवा त पाण ही ईंदम होत पर कुछ आऊं बे अग भरी थिया कुछ मां भी तक अगते हला मां जो मुंह ही हमेशा बे पासे दे त पो वरी आसरा रखा न कुछ मां सुरा हुन पासे बुधो तो पुराने वक्त में बुजुर्ग एकड़े जो वाक्यो त एकड़ा 100 मानू 99 मानू कत्ल के मौलवी को बहुत से पुछेंदे यार मां हेतरा मानू मारिया तन अलाए मूसा रब परचंदो अलाए न उने जो हडड़े तो तुझे करे मुते बिना अदाब अचे उनके धेको नहीं हुन चयो मानू मुझे नाले कोंटे जान तू मुला वारी मुखे दो उन ढकोणी 100 पूरो के पर हिन जे दिल में खुदा वारो वो खौफ न वियो भजी वरी कहीं बे को पुछई कहीं चयो फलाणे गोठ में एकड़ो बुजुर्ग अल्लाह वारो रही थो उन्हें को वनी पुछ अल्लाह सा मिलण जो तरीको दसी छड़ी वो जो भाई उड़े हलियो उन्हें बुजुर्ग था इन जे करे मुखे अल्लाह जो तरीको दसे रस्ते ते थाबो आयो किरी पयो फरिश्ता जन्नत जा भी पहुता जहन्नम जा भी पहुता हो चवन त जहन्नम रे खणी वणो 100 मानू मारियो ते हो चवन त अल्लाह के परचाण जे ला असा खणी वणो जन्नत रे खणी वणो फैसलो रब जे कोरट में अल्लाह से फरमायो तो जमीन माप कयो जे अल्लाह वारे दे परचाण वारे दे वेझो वयो आ त पो जन्नत वारा खणी वणन जे अञा पंध परे थस वो त पो जहन्नम वारा खणी वणन हदीस तो बुधाया हदीस में इंदो आ त जमीन फरिश्तन माप कई हक हक यो त परियो पासो अञा घणो पर जेडी मल हेडो माप कयो त हेतरी हाने परियो पासो अञा घणो हो पंध बुजुर्ग दे पर अल्लाह ताला जमीन के हुकुम कयो त जमीन थोड़ी सोड़ी थी मां बाने सा ठई वई परचण में देर एतरी थस छड़ो दिल सा अचो त परचण में देर कोने ओइंदो आ कि हजरत मूसा अलैहि सलाम भयो पे तूर सीना जबल ते अल्लाह सा गालाण जे ला तो डिठई देखड़े वण जे हेठो एकड़ो बकरार वेठो आ ये डिठई बकरार कुछ पांजे धुन में वेठो कुछ चवे पियो हजरत मूसा जो दरिसो छातो चए हड़ी हजरत मूसा जो बुधो तो हो चे पे तो अल्लाह मां बकरियों तो चारा त थकी जी तो पाऊं अल्लाह तू सजी जग गयान के संभाले तो तू थकी जी न तो अल्लाह तू थकी जी पे हुंदे रब मां ने ताकत वारो लही अच तो मां तो के मरोड़ा जा जोर जा तुजो थक लायो हजरत मूसा जो अल्लाह की वरी चुप के हजरत मूसा वाकई अल्लाह तू थक जी पवंदो हूंदी तोखे बुख भी लगंदी हुई मां बकरिन जे कॾहिं भॼां थो त बुख थी लगे रब हेठि लही आहे त ताज़ो बकरिन जो खीर पीआरे तुझो थक लाया मरोड़ा बस हजरत मूसा के लठी ठगा कढा हेठि अल्लाह जी एडी बे गुस्ताखी तो करे तॾहिं हुन शिरक भरियो त सही आहे गुस्ताखी हजरत मूसा उनखे समझायो त अल्लाह सही न ॻाल्हाइबो वयो तूर सीना जबल ते त पहिरियों डोरा पो अल्लाह जे तरफ को आयो त मूसा ओ मुझो यार मूसा कीअं कचहरी पियो करे उनखे तू मुखों परे धकोणी परे तॾहिं मूसा अलैहिस्सलाम दां कई त मुंहिंजा रब त तुंहिंजी गुस्ताखी पियो करे अल्लाह से फरमायो त मुंहिंजी नज़र उनजे दिल ते जेतिरी हुन वटि सम्झई ओतिरो मूंसां प्यार करे पियो मां ॾिठुमि पियो त हुनजी ठगी चालाकी कोन हुई हू मूंसां प्यार में पियो हले त रब हुनजे लेखे रब बि ईअं आहे तंहिंजे करे मुंहिंजी नज़र उनजे दिल ते आहे दिल ते जे दिल में कुझु आहे त पोइ मां सम्झां थो त थोरी बि ॻाल्हि वॾी आहे पर जेकॾहिं दिलि खां ना छड़ो माण्हुनि खे फुरण जी नियत आहे त पोइ हिते त चालाकी हली वेंदी पर उनजो रिज़ल्ट ख़राबु आहे मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला छल तव्हां ई असांखे इमामुल अंबिया साईं जे सही नमूने नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।